इदारो आहे। तोहीन अदालत केस में महीनो कैद की सजा काटण बाद निहाल हाशमी आजाद किया वियो। सजा मुकम्मल थियण बाद मीडिया सां कुछ देर पहिरीं ॻाल्हि कंदे निहाल हाशमी चयो त खेसि 1 महीनो कैद जी सजा मिली त हुन उन ॾींहुं अपील कई, पर महीनो गुज़रण बावजूद अपील ते ॿुधणी न थी। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? हुन चयो त खेसि इंतकाम जो निशानो बणायो वियो जॾहिं त हुन कॾहिं चाचा रहमत बाबा जो नालो न वरितो हो। निहाल हाशमी चयो त हू अॼु बि चवे थो त साज़िशनि खां नथो डिॼे, साज़िशूं कंदड़नि जे हथनि में कुझु बि न वरंदो। संदसि चवणो त इहो शर्मिंदो थियो हूंदो जे पंहिंजे इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो। निहाल हाशमी चयो त महिरबानी करे पंहिंजो कमु कयो वञे, अलावा खां पुछाणो कंदो। नून लीग अॻवान चयो त कुझु माण्हू आमरीयत पंहिंजे हथनि में खणी वेठल आहिनि, सालनि मां माण्हू जेल में कैद आहिनि। हुन चयो त पाकिस्तान जो सभ खां करप्ट इदारो नेब आहे। नून लीग अॻवान निहाल हाशमी चयो त हू पाकिस्तान खे दुनिया जो अज़ीम मुल्क ॾिसणु चाहिनि था। अहम ख़बर ॾियूं पिया। नून लीग अॻवान निहाल हाशमी तोहीन अदालत जी सज़ा मुकमल करण खां पोइ जेल मां आज़ाद थी वियो आहे। संदसि चवणु आहे त खेसि इंतकाम जो निशानो बणायो वियो। हू अॼु बि चवे थो त साज़िशनि खां नथो डिॼे, साज़िशूं कंदड़नि जे हथनि में कुझु बि न वरंदो। नैब मुल्क जो करप्ट तरीन इदारो आहे। तोहीन अदालत केस में महीनो कैद सज़ा काटण बाद निहाल हाशमी खे आज़ाद कयो वियो।